मुस्लिम लीग नून के अगवान शाह मोहम्मद शाह चयो आहे त इमरान नियाज़ी मुल्क के तबाह करण में का कसर नाहे छड़ी। इमरान खान मुल्क की मईशत तबाह कई, महंगाई बेरोजगारी बदहाली करे मुल्क के पोइ ते थिकियो। अहिड़नि ख्यालन जो इज़हार मुस्लिम लीग नून सिंध के सदर शाह मोहम्मद शाह टंडोलयार लगोट हाजी गुलाम हुसैन खोकर में खोकर हाउस से चीफ सरदार हाजी खैर मोहम्मद खोकर के भाईटे ऐं हाजी मीर मोहम्मद खोकर के पुट की वफ़ात ते साड़न ताज़ियत करण बाद मेहरान टीवी से ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त पीपल्स पार्टी हुजे या मुस्लिम लीग नून हुजे, ॿई पार्टियूं कॾहिं बि ग़लत मुआहिदा न कंदियूं। असांजो मक़सद मुल्क के इमरान नियाज़ी मां जान छॾाइण हो। हुन वधीक चयो त पाणी पुछड़ी जे आबादगारनि जो हक़ आहे। उम्मीद आहे त हिन हुकूमत में सिंध के पंहिंजे हिस्से जो पाणी फराहम कयो वेंदो। उन मौके ते आगा शाहीन, ख़ालिद शेख, रफ़ीक जरवार, डॉक्टर कुर्बान जरवार, हाजी मोहम्मद दाऊद बोज़ार, बचल आरेसर, ज़ुल्फ़कार खोकर ऐं ॿिया मौजूद हुआ।